जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल कर रहे हैं उहे रेशो एंड प्रोपोर्शन। हाणे हे जेको प्रॉब्लम नंबर 7 आहे इहो बि रेशो ऐं प्रोपोर्शन ते। हाणे असां जेके प्रीवियस प्रॉब्लम सिखी आहियूं उन में इहो त माना जेके असांजा मिक़दार आहे उन्हनि जी वैल्यू असांखे गिवन हुई, पर हाणे हिननि में छा आहे जेके असांजा वर्ड प्रॉब्लम आहिनि हिन में असांखे जेको आहे सो मिक़दारनि जी जेका वैल्यू जेका आहे फाइंड करणी पवंदी। हाणे हिन में जेको प्रॉब्लम आहे उहो अचे थो सालियाने इम्तिहान में 3 दोस्तनि जी मार्कुनि जी निस्बत हेठि ॾिता आहे। अख़्तर ऐं अज़ीज़ जे मार्कुनि जी निस्बत आहे 3:4, अज़ीज़ ऐं अनस जे मार्कुनि जी निस्बत 5:7 आहे। त इन जेका आहे मार्कुनि जी निस्बत जेको आहे फाइंड करे ॾेखारियो। ऐं सभ खां पहिरियां जेको आहे असांजो अख़्तर आहे, त हाणे अख़्तर जी कीअं थी हल कीअं थींदो हिन जो। ऐं अख़्तर जेको आहे अख़्तर अज़ीज़ ऐं अनस। हाणे अख़्तर जी जेका असांजी जेका आहे मिक़दार मिलियल आहे असांखे उहो आहे 3 ऐं अज़ीज़ जेको आहे 4 हे थी वियो। हाणे हिते जेको अज़ीज़ जी आहे उहा आहे असांजी 5, जॾहिं त जेका अनीस जी आहे उहा आहे असांजी 7। ठीकु आहे। हाँ दोस्तों हे त अव्हांखे रखण जेके वैल्यू इलाही ॾींदा आहिनि। हाणे हे हल कीअं थींदो, हे जेको आहे सो प्रोसेस मां इलाही अव्हांखे प्रीवियस प्रॉब्लम में ॾसे चुको आहियां। त हाणे हे हीअं थींदा त असां हिन खे हिन सां ज़र्ब कंदासीं, हिन खे हिन सां ऐं हिन खे हिन सां ज़र्ब कंदासीं। त 3 × 5 5 × 4 4 × 7। हाँ 3 × 5 15 20:28। त दोस्तों हाँ ये जेको आहे अख़्तर जी जेका थी असां उहा थी 15, अज़ीज़ जी जेका थी 20 ऐं अनीस जी जेका थी उहा थी 28। त हे जेको आहे दोस्तों त आहे आंसर। हाँ।